भगवान चवनि था हा हा देवी मां तोखे सम्झायां थो वॾो वॾो असर पवंदो आहे पाप पुञनि जो संग जो रंग बदिले छॾींदो आहे जीवन जो ढंग इन करे सोचे सम्झी कयो सदा संग थियणो न पए तंग अहिड़ो कयो संग लॻी वञे राम जो रंग। पाप पुण्य जो नर करे ते फल पावे सोए। पाप पुण्य जेको माण्हू कंदो आहे उहो त फल उनखे मिलंदो आहे। असांजा संत चवनि था कि सत्संग जो जेको संग कंदा आहिनि संत महात्मा जो सत्संग जो उनजो जीवन बदिलजी वेंदो आहे। वॾा वॾा अधम दुरात्मा महात्मा ठही वेंदा आहिनि। चवनि था उन्हनि खां बि वधीक कुसंग जो रंग चढ़ंदो अथव। सावधान रहिजो। ईअं सत्संग जी अहिड़ी महिमा आहे न संतनि जे संग जी उन खां बि वधीक शक्ति अथव खोटे संग जे करण सां बुद्धि भ्रष्ट थियण जी खानो ख़राब थियण जी। माण्हू जीवन ख़राब करे थो सघे अगरि केवल ग़लति संग करे त। इन करे सावधान तव्हां थियो भाई। असां अखियुनि सां ॾिठो आहे अहिड़नि माण्हुनि खे सत्संग भॼन करण वारा दीक्षा वतल नामदान वतल उन्हनि भॻवान जो ठाकुर द्वारो ई छॾे छॾियो शकल ॾेखारण छॾे छॾी। चओ हरे राम अचणु छॾे छॾियो। पतो न आहे उनखे केरु बरगल आहे या छा करे आहे उनखे कहिड़ो संग मिलियो कहिड़ी उनखे वीचारनि खे ग़लति फहमी थी वई बुद्धि भ्रष्ट थी वई भगवान ॼाणे। चओ हरे राम। भगवान लेकिन हिकु बार बि कोई भक्ति करे त उन ते करुणा कंदा आहिनि पर ग़लति संग जो ग़लति वीचारनि जो ग़लति सोच जो ॾाढो ग़लति असरु पवंदो आहे। कंहिं मन में सोचे वरितो त हे माण्हू ख़राबु आहे हे ॿुधो आहे ईअं ॿियो बि कंहिं चयो ईअं न थियणु खपे बसि उनजे दिमाग़ में ॻाल्हि वेही रही। हाणे उते अगरि भॻवान बि हूंदो त उनखे ग़लति ई मञी वेंदो छो जो उन पंहिंजे वीचार जो आदर कयो। गीता जो रामायण जो भागवत जो कोई वचन खणी करे उनखे मजबूत करे हा त जीते जी मुक्त थी वञे हा। पर पंहिंजो ई वीचार करे नासमझीअ में कंहिंजे चयल ॻाल्हि ते भरोसो करे उनखे पकड़े रखियईं त हाणे त भॻवानु हुजे ख़ुदि भॻवान बि अची वञनि त चवंदो न हे ग़लति आहे उन ते बि भरोसो न कंदो। चओ हरे राम। हरे राम। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे कोई वचन खणो पर गीता जो खणो न शास्त्रनि जो खणो रामायण जो खणो भॻवान जो खणो। घटा छा वचननि जी असांजे भॻवान जी वाणी पई आहे। उद्धव गीता ज्ञान आहे अर्जुन गीता ज्ञान आहे। भॻवानु नारद खे ज्ञान ॾिनो आहे। हंस अवतार सां सनकादि भॻवान खे ज्ञान ॾिनो आहे। कोई बि वचन खणो कपिल भॻवान जो ज्ञान खणो राम जी जो ज्ञान खणो राम जी बि रामायण में आख़िरी में सभिनि खे ज्ञान ॾिनो आहे। नारद जी खे ज्ञान ॾिनो आहे। हिकु वचन बसि खणी वठो हिकु लाइन बेड़ो पार न थिए त चइजो। चओ हरे राम। कॾहिं बि पंहिंजे वीचार खे सर्वोपरि न मञिजो भाई। कॾहिं बि पाण खे सही न मञिजो। पहिरियों उन में शास्त्रनि जी मुहर लॻणु खपे सील लॻणु खपे। चओ जय श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। पाप पुण्य जो नर करे ते फल पावे सोए। सतयुग में होए देश कौं त्रेतापुरी कौं होए। पाप पुण्य जी अहिड़ी गणित रखियल है कि जेको पाप पुण्य कंदो आहे उनखे उनजो फल मिलंदो आहे युग युग जे अनुसार। कर्म जे फल जी उन में बदलाहट ईंदी आहे परिवर्तन ईंदो आहे। भाई सतयुग में जेको कंदा हुआ न त उहो सॼो देश लोड़ींदो। हिकिड़ो माण्हू पाप कंदो सॼी देश ते उनजो असरु पवंदो। कीअं पवंदो भूकंप अची वियो बाढ़ अची वई धरती हिलण लॻी कोई महामारी अची वई ॼाणे कोरोना आई। चओ हरे राम। ईअं थींदो हो। सतयुग में होए देश कौं त्रेतापुरी कौं होए। त्रेता युग में अहिड़ो हिसाब हो कि सॼे शहर ते नगर ते बिलासपुर में कंहिं पाप कयो महाराज सभु बिलासपुर बीमारी अची वई कुझु गड़बड़ अची वई बाढ़ अची वई हिकु ई शहर में। ईअं बि त थींदो आहे। टीवी खोले ॾिसो त भई हिन जॻह ते बाढ़ आई आहे ॿिए हंधि उस निकितल पई आहे बढ़िया हिन ते हालत ख़राबु आहे। चओ हरे राम। द्वापुर कुल को वह फल होई कलयुग गिर कौं प्रापत सोई। द्वापर में उन नगर में न उन घर ते ईंदो पूरे कुल में उन परिवार जे सभिनी सदस्यनि ते
चओ हरे राम। हा कलयुग में जेको माण्हू कंदो, जेको घर कंदो, उन ते ई उहो पाप ईंदो आहे। चवंदा आहिनि अहकर करे सो अहकर पावे। करे याने हथ चओ जय श्री कृष्ण। जेको माण्हू जेको पाप कंदो उनखे उनजी सजा मिलंदी। कलहा कीन अघ पार न पाई, धर्म दत्त फल मुकत सिधाई। ऐं कलहा खे धर्मदत्त महाराज त पाण संकल्प करे पंहिंजी भक्ति ॾिनी न, ऐं उहो युग बि त सतयुग हो। चओ हरे राम। भला बुरे संग बोले कोई, अवर मिलाप किसी संग होई। वह जो पाप पुण्य कर आवे, अरध ताहि का निश्चय पावे। भलो माण्हू बुरे सां गॾु वेही ॻाल्हाए ॿोलाए, उन जा बि 50-50% पाप बढिजी वेंदा आहिनि उन जा। चओ हरे राम। पात्र एक मह भोजन खावे, एक सहज मैथुन कर आवे। आप जो ताका होई, अर्ध परस पर पावे सोई। हिकु थालीअ में अगरि 2 माण्हू मिली करे रोटी था खाइनि, भोजन था कनि, त उन्हनि जा बि पाप पुण्य बढ़िजी वेंदा आहिनि। चओ हरे राम। हिकु सेज ते विश्राम करण वारा, उन्हनि जा बि पाप पुण्य, भोग रस वठण वारा, उन्हनि जा बि पाप पुण्य बटिजी वेंदा आहिनि। चओ हरे राम। एकादशी में कथा ईंदी आहे, हा न, त ऋषि कुमार हुया नौजवान, ऐं उनखे अची करे हिकिड़ी अप्सरा ईंदी आहे सुर्गमो। उनखे भउ बि थींदो आहे त हिनजो तेज ॾाढो ख़तरनाक आहे, शाप वग़ैरह ॾेई न कुझु भस्म करे छॾे, त परियों खां पहिरियों छा संगीत वॼाईंदी आहे, त उहो मोहित थींदा आहिनि, धीरे धीरे साम्हूं अची करे उनजे मोह जाल में फासी पवंदा आहिनि। समय गुज़री वेंदो आहे 57 साल। चवनि त हाणे मूंखे आज्ञा ॾियो मां स्वर्ग वञा। उन मुनीअ खे लॻंदो आहे बसि हिकु ॾींहुं गुज़रियो आहे। चवनि त सरे हिकु थोरी देरि त बि न, हे त बसि सूर्योदय थियण वारो आहे, ऐं सुबुह जी संध्या थी वञे, शाम जी संध्या थी वञे, तूं हली वञिजां। त उहा अप्सरा खिली करे चए थी, अरे महाराज तव्हांखे हिकु ॾींहुं थो नज़र अचे, हिसाब त करे ॾिसो 57 साल गुज़री आहिनि। पोइ झटको लॻंदो आहे उनखे, चवंदो आहे कमाल आहे, तूं मुंहिंजा 57 साल बर्बादु करे छॾिया, वटि मां तोखे शाप थो ॾियां। अरे महाराज चए थी वाह, संतनि सां 4 क़दम कोई हलंदो आहे त उन ते बि कल्याण थींदो आहे, मां त तव्हां सां 57 साल गुज़ारिया। चओ हरे राम। त चवनि अथसि ठीकु आहे देवी, हाणे मुंहिंजो शाप त व्यर्थ न वेंदो, तूं एकादशीअ जो पालन कर त तुंहिंजो कल्याण थींदो। पंहिंजे पिता वटि ईंदा आहिनि, च्यवन ऋषि वटि, उनजे अची चरणनि ते किरंदा आहिनि, महाराज हीअ ॻाल्हि थी आहे, मुंहिंजी 57 साल जी भरपाई कीअं थींदी? मां फासी पियुमि काम मोह में, सभु गंवाए छॾियो, मुंहिंजो भलो कीअं थींदो? चवनि था जेको तूं हुनखे ॿुधायो आहे न अप्सरा खे, त उहो ई तो उपाय अथई, ग्यारस जो पालन कर। त उन ग्यारस जो पालन कयो, हिकु ई ग्यारस में 57 साल जी तपस्या भरिजी वई। 57 साल त ग्यारस में त 10,000 साल जी तपस्या थींदी आहे, उन खां वधी वई। चओ हरे राम। छो जो ग्यारस भगतीअ सां, भॻवान सां जुड़ियल आहे, भॻवान जे प्रेम सां जुड़ियल आहे, भॻवान खे प्यारी आहे ग्यारस। इन तरह सां पाप पुण्य बढ़िजी वेंदा आहिनि। चओ हरे कृष्ण। हे हरि श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। कलयुग में सभिनि खां ख़तरनाक कहिड़ी ॻाल्हि आहे? कलयुग में सभिनि खां वधीक असांजे वीचार ते, दिमाग़ ते अटैक थींदो आहे। माण्हू जी ॿुधी थोरड़ी आहे, तुरंत बरगलाए छॾींदा आहिनि, बहकजी वेंदो आहे माण्हू। इन करे बुद्धि असांखे मजबूत रखणु खपे। मजबूत यानी भॻवान में श्रद्धा आस्था कॾहिं न तोड़िजे। चाहे 1000 माण्हू मिली करे चवनि, पार्वती माता भॻवान शिव खे पाइण लाइ भक्ति थी करे, 2 ॾींहं पहिरियों रामायण में कुझु ॾींहं पहिरियों कथा आई, सप्तऋषि परीक्षा वठण आया, महादेव अवगुण भवन। अरे देवी कंहिंजे लाइ तपस्या थी करे? शिवजीअ जे लाइ। उन में कोई गुण आहे? अवगुणनि जो भंडार आहे, घर आहे। छो? हा हा, न मकान अथसि, न घर अथसि, न कपिड़ा अथसि, न कोई परिवार अथसि, न कुल खानदान जो पतो, न माई बाप जो पतो, उनजो कुझु। उनजो तूं पति ठाहिण हली आहे? अरे कहिड़ो सुख पाईंदीअ? मकान अथसि, कमिरो अथसि, पहाड़नि ते वण जे हेठो रहंदो आहे। पार्वती माता मुस्कुराए थी पई। अच्छा ॿियो बि कुझु ॿुधायो? मसाणनि जी नरमुंडनि जी माला पाईंदो आहे, हा, घुमंदो रहंदो आहे हिननि सां गॾु, उन सां कहिड़ो सुख पाईंदीअ? त विष्णु सकल गुणधाम, विष्णु भॻवानु गुणनि जो घर आहे।
पार्वती माता चए थी ॿुधो बाबा जी, जेह के मन रम जाही जेही ताही तेही सन काम। जंहिंजो मन जंहिंसां जुड़ी वेंदो आहे उनखे उन सां ई आनंद ईंदो आहे। ॿुधो ड्राख छुहारा त्याग अमृत फल विष कीरा विष खात। असांजो मन तोसां न जुड़ंदो तुंहिंजे ज्ञान में, छो असांजो मन श्री कृष्ण सां जुड़ी वियो आहे। हाणे उहो ग्वालो आहे या कुझु बि आहे, तुंहिंजो वॾो भॻवानु आहे निरंकार, असांखे मतिलबु कोन्हे। हिकिड़ो कीड़ो हूंदो आहे जेको कड़वे फल में ज़हर वारे फल में ई रहंदो आहे, उहो ई रस वठंदो आहे। उनखे तव्हां सुठा सुठा काजू बादाम रखी ॾियोसि, छुहारा रखी ॾियोसि, न खाईंदो, उहो तो निकिरी वरी उहो ई फल खाईंदो जंहिंमें ज़हर भरियल आहे। गोपी चवनि थी ठीकु आहे, तुंहिंजे नज़र में असां अज्ञानी आहियूं, रहण ॾे अज्ञानी, हिकु ई त मन आहे, उहो भॻवान सां हली वियो कृष्ण सां। असां अमना थी वई आहियूं, उहो चित चोर असांजो मन चुरायो आहे। तुंहिंजो ज्ञान फोकट में थो वञे, कंहिंखे तो ज्ञान ॾे? जेको ज्ञान सम्झंदो, मन त मञण वारो ई कोन्हे, मन ई कोन्हे असां वटि, उहो मन ई खणी हली वियो। तूं कंहिंसां तो मगजमारी करे? चओ हरे राम। पार्वती माता चए थी कंहिंखे था पटी पढ़ायो? मुंहिंजो मन शिवजीअ सां जुड़ी वियो आहे, रहूं वरऊं शिव भॻवान जो वरण कंदमि, वरऊं शंभू न त रहूं कुंवारी। करोड़ जन्म अची वञनि, कोटि जन्म लॻ रगर हमारी, वरऊं शंभू न त रहूं कुंवारी। करोड़ जन्म वठी ईंदमि, पाईंदमि शिवजीअ खे वरी वरी, लेकिन कुंवारी रहिजी वञा, शिव भॻवान जे अलावा कंहिंजो वरण न कंदमि। संत चवनि था अहिड़ी भक्ति कयो। इहे भक्तनि जे लाइ हिकिड़ो सिंबल आहे, इहो भक्तनि जो हिकिड़ो विश्वास आहे, इहो भक्तनि जे लाइ हिकिड़ो आधार आहे, आदर्श आहे। अहिड़ो आदर्श रखो कि ख़ुदि परीक्षा वठण वारा एॾा वॾा ऋषि सनकादि भॻवान, लेकिन टस सां मस न थी। अहिड़ो विश्वास पंहिंजे प्रीतम में हुजे, पंहिंजे प्रभुअ में हुजे, पंहिंजे सत्संग में हुजे, कथा में हुजे, कीर्तन में हुजे, सॼी दुनिया अची वञे, लेकिन उहो प्रभुअ जो गुरूअ जो दर, भॻवान जे भक्तीअ जो दर न छॾिजे। चओ हरे राम। असां बि चऊं, मान लो कंहिंखे जीवन में न चयो आहे, न चवंदासीं कि कथा ते न ईंदो कर, सत्संग न ॿुधंदो कर। असां तव्हां सां मतिलबु आहे, असां कथा लाइ था अचूं, सत्संग सां। तव्हां 1000 बार मना कयो, असां ईंदासीं। चओ हरे राम। इहा चइबी आहे निष्ठा, प्रेम त इहो चइबो आहे। सवाल इहो न आहे कि तव्हांजो असां सां कहिड़ो रिलेशन आहे, असांखे पसंदि कयो था नथा कयो। सवाल इहो आहे कि तव्हांखे कथा प्यारी न आहे, कि सत्संग प्यारो आहे कि न, उन सां प्रेम कयो। स्वामी राम सुखदास महाराजनि चवनि था कि हिकु बार चई छॾियो भॻवान खे, मां तुंहिंजो आहियां, तूं मुंहिंजो आहे, मां तुंहिंजे शरण आहियां। पोइ अगरि मथे वञो न परलोक में, भॻवान बि चयव तूं मुंहिंजो काथे आहे, न भॼन कए, न गीता पढ़े, न सत्संग कए, न सेवा कए, तूं कीअं मुंहिंजो थी वएं? कि तव्हां खां ग़लती थी अथव, आई डोंट माइंड, मां बुरो नथो मञा प्रभु, हे श्री कृष्ण, तव्हां मूंखे चओ था मां तुंहिंजो न आहियां, इहा तव्हांजी ग़लती आहे, लेकिन मां तव्हांखे कोई बुरो नथो ॾियां, ॾोरापो नथो ॾियां, मां कंप्लेन नथो कयां, शिकायत नथो कयां। तव्हां पंहिंजा अकाउंट्स खणी चेक कयो ठीकु सां, कंहिं न कंहिं जॻह ते मुंहिंजी लाइन लिखियलु हूंदो, मां तव्हांजो ई आहियां। चवनि था छो जो इहो भॻवान जो ई भरोसो आहे कि शरणागत जो भॻवान त्याग सुपने में बि वीचार बि नथा करे सघनि। अहिड़ो भरोसो भक्त खे हुजणु खपे। चओ हरे राम। बोलो भक्त और उनके भगवान की। स्त्री पुण्य जोई कर आवे, आधा पुरख ताहि का पावे। स्त्री पुण्य जेके कर्म कंदा आहिनि, अधु 50% उनखे मिलंदो आहे पुरुष खे। विरति पर स्यों बोलही, अर पर गिर कौं जाए। 10 गुणता का पाप पुण्य, निश्चय सो जन पाए। विरतीअ सां केवल ॻाल्हाइण सां ई 10% बंटवारो थी वेंदो आहे। कंहिं विर्त रखियो आहे, भक्ति कई आहे, त हुनजो 10% केवल वेही करे उन सां ॻाल्हायो, राम राम कयव, त 10% हुते ई उनजो बंटवारो थी वेंदो आहे कर्मनि जो, शुभ शुभ। इकट्ठा कर जो यज्ञ करावे, चौथा भाग पुण्य का पावे। दोष निर्दोषे देवै कोई, पर हिंसा पर निंदक होई। सलाहकार हूंदा आहिनि जेके, भैया कीर्तन कराए, बढ़िया मज़ो ईंदे, एकादशी कराए, हे पालन कर, अॼु भंडारो कराए, अॼु भॻवानु सभु कुझु ॾिनो अथई, अॼु प्रसाद कराए, हल अॼु गौ सेवा करे अचूं, त जंहिंखे अनुमोदन कयो
केवल सलाह ॾिनी, उन सलाह ॾियण जो बि उनखे लाभ मिलंदो आहे, वेठे वेठे 10%। चओ हरे राम। ऐं कंहिंखे के चए भैया अॼु बढ़िया छुटीअ जो ॾींहुं आहे, हल त अॼु पार्टी कयूं था, अॼु नॉनवेज वठूं था पिया, अॼु गंदी शइ खाईंदासीं, गंदी शइ पीअंदासीं, हल नशो कयूं हली करे। हाणे केवल उन सलाह ॾिनी, पोइ चाहे पाण न बि शामिल थियो हुजे, 10% पाप उन जे सिर ते पहिरियों ई चढ़ी वेंदो। चओ हरे राम। इन करे भुली करे बि कंहिंखे खोटी सलाह न ॾियो, ग़लति मार्ग न ॾेखारियो, हमेशह शुभ मार्ग ॾेखारियो, भक्ति मार्ग ॾेखारियो। दो मह दुर्ज बात सुन आवे, देवै पुण्य पाप सो पावे। उत्तम जन की सेवा कीजै, ताका पुण्य अष्ट गुण लीजै। पंगत विखे भेद कर जावे, खष्टे भाग पाप कौं पावे। हरे राम हरे कृष्ण हे हरे। इन तरह सां महापुरुषनि सां उथण वेहण में, संतनि सां संग करण में निश्चित लाभ थींदो आहे। चवनि था सेवा में, पंगत में, भोजन कराइण में, प्रसाद बाटण में कॾहिं बि भुली करे बि भेदभाव न करणु खपे। जेको प्रसाद विराहे, हीअं विराहे, हीअं विराहे, उनखे कंहिंजी शकल अखियुनि में न अचणु खपे। सभिनि जे लाइ समान उहो प्रसाद विराहे। चओ हरे राम। प्रसाद बाटण वारे जा सेवा करण जी वॾी महिमा आहे, वॾा गुण आहिनि, पर भेदभाव करण जो वरी वॾो पाप बि आहे। यादि रखिजो, कॾहिं बि भेदभाव न करे, हिक ई दृष्टिअ सां सभिनि खे प्रसाद विराहे। इन ढंग सां प्रसाद बाटणु खपे, चाहे भोजन हुजे ईअं बाटणु खपे। अक्सर असां वेंदा आहियूं त माण्हू जीअं विहारींदा आहिनि, सभिनि खे बढ़िया हिकु केलो विराईंदा, मूंखे ठका करे तुरंत 2 केला ॾींदा आहिनि। मां 2 छो था ॾियो? ही तव्हां खणी वञो न तव्हां। मां न ईअं न कयो, सभिनि खे हिकु था ॾियो त मूंखे बि हिकु ई मिलणु खपे, मूंखे 2 छो ॾींदव? चओ हरे राम हरे कृष्ण। कंहिंसां बि भेदभाव न, सम्यक बिल्कुलु सही जेकी माप आहे, जेको मापदंड आहे, सभिनि खे समान प्रसाद विराइणु खपे। इहो सेवादारनि खे पंहिंजे दिलि ते नोटिस रखणु खपे, हा न। ईअं न आहे ग़रीब आहे वीचारो कोई त हुनखे हट भैया खण हिकिड़ो केलो ॾेई जा, थोरो सो हिकु पूड़ी ॾेई करे निकिर, ऐं ॿियनि सभिनि खे 4-4 पूड़ियूं थी हलनि पियूं। न न, बिल्कुलु ग़लति आहे। बल्कि ईअं थी थो सघे कोई ग़रीब आहे, भूखो आहे, त हुनखे भले तव्हां डबल ॾेई छॾियो, कोई घुरे थो पियो, अधिकारी आहे न, उहो पाप न आहे। पर पंहिंजो सम्झी करे, अरे मुंहिंजो दोस्त आहे, अरे खणी वञ 4 लड्डू, तूं बि छा यादि कंदे, हा वञ खाइजां 4 लड्डू, यादि कजां मूंखे, इहो पाप आहे। चओ हरे राम। पंहिंजो पराओ कुझु न हुजे सेवादारीअ जे लाइ, सभु भॻवानु श्याम सुंदर जे रूप में हिक ई दृष्टिअ में रखी करे प्रसाद बाटणु खपे। ॾाढी ज़रूरी ॻाल्हि आहे, सेवादारनि जे लाइ ॾाढी ज़रूरी आहे। जय श्री कृष्ण। स्नान दान संध्या व्रत सेवै, अर्ध परस पर बोले देवै। पर धन हृदय करे नहीं शंका, लेवै पाप ताहि के अंका। दान करे पर धन हृ लेवै, सकला पुण्य ताहि कौं देवै। हरे राम। जेके धोखाधड़ी करण वारा, छल फरेब करण वारा, चूनो लॻाइण वारा, हाथ की सफ़ाई करण वारा, कहिड़ो बि दान कनि, पैसा त बेईमानीअ सां वेठा अथऊं, कूड़ कपट करे पैसा कमाए अथऊं। उहे जेको बि दान पुण्य कंदा उहो उन खे मिलंदो जंहिंखां लूट कई अथऊं, जंहिंजा पैसा ऐठिया अथऊं, जंहिंजा पैसा कोई खाई वियो आहे। मान लो कोई लख खाई वियो, 20,000 लॻाई भैया, लॻायो सेवा में, हलायो भंडारा ग़रीबनि जा। हाणे ग़रीब खाई आहे तृप्त, उहे आशीर्वाद ॾेई आहे, उहा उनखे न मिलंदी, उहा उनखे मिलंदी जंहिंजा पैसा उन बेईमानीअ सां कमाया आहिनि। चओ हरे राम। धर्म बुद्ध किस देवै कोई, खष्टे भाग पुण्य तिस होई। बुद्ध देह जो पाप करावे, किया ताहि का सकला पावे। पाप पुण्य के मग ले जावे, खष्टे भाग ताहि को पावे। ग़लति रस्ते ते वठी वञण वारा, उनखे 6 हिसे जो पाप पाण लोड़णो पवंदो आहे। जेके ग़लति मार्ग ॾेखारींदा आहिनि, ग़लति सलाह ॾींदा आहिनि, उन ई तरह सां शुभ मार्ग ॾेखारण वारे खे लाभ थींदो आहे। पाप पुण्य संसार में पुरख करे जे कोए,
जाकी स्त्री पतिव्रता आधा लेवै सोए। अगर पुरुष शुभ कर्म जेके करे तो उनजी धर्म पत्नी पतिव्रत आहे त उन खे बिना कुछ किए पतीअ जे धर्म जी शुभ कर्मनि जे कमाईअ जो 50% 50% पंहिंजो पाण ई मिली वेंदो आहे। चओ हरे राम। चढ़ असवारी पंथ में जाए अवर संग कोए। अर्ध परस पर पाप पुण्य बांट ले वो सोए। ॿिए जे सवारीअ ते कोई चढ़ी वञे, ॿिए जे एक्टिवा ते कोई अची वियो, लिफ्ट वठी करे काॾे हली वियो, हल भैया मूंखे बि बिलासपुर कमु आहे, वठी हल त हल मां बि लिफ्ट वठी वञा थो पियो, थोरो फलाणो कमु आहे, मूंखे बि दुकान ते वञिणो आहे, त 50% उन जो बि शुभ कर्म ओॾे बटिजी वेंदो आहे। चओ हरे राम, हरे कृष्ण, हे हरि। सत्संग कीर्तन भक्तीअ में पर उन में ज़रूरु अचणु खपे, छो लक्ष्य भक्ति आहे, हा न, स्वार्थ न आहे। लक्ष्य भॻवान जी भक्ति आहे, सत्संग आहे, कीर्तन आहे, उन में चिंता न कयो। सत्संग कीर्तन भक्तीअ में केॾीमहिल कोई अचे तो देरि थी वई आहे, कोई मिली वियो त अहो भाव, ईअं सम्झे की भॻवान मुंहिंजे लाइ व्यवस्था कई आहे। तव्हांजो कुझु न वेंदो, पर जंहिं तव्हांजी मदद कई उनखे अलॻि सां पुञ थींदो। चओ जय श्री कृष्ण। आगे सेवा टहल कमावे, चौथा भाग पुण्य का पावे। परोपकार करे जे कोई, सकल पुण्य तिस निश्चय होई। सेवा टहल जेको कंदो आहे उनखे 50% उनजो लाभ अतिरिक्त मिली वेंदो आहे। ईअं न सोचिजो भई जंहिंजी सेवा कई त उहो छुटो वीचारो, न, भॻवान दयालु पंहिंजे खजाने मां ॾींदा आहिनि। जेको जेको माण्हू जेको जेको शुभ कार्य कंदो आहे निश्चित उनखे 100% प्राप्त थींदो आहे। अपना पुण्य अवर कौं देवै, निश्चय तिस दुगना लेवै। बिना स्वार्थ लोभ जे कोई पंहिंजो शुभ कर्म ॿिए खे अर्पण करे, जीअं धर्मदत्त ब्राह्मण कयो त उनजो घटिजंदो न आहे। असां ई सोचींदासीं कलह खे धर्मदत्त ब्राह्मण पंहिंजो 50% भक्तीअ जो दान कयो त 50% ख़ाली थी वई, चवनि था न, उन खां दुगनो उनखे मिली वियो, यानी 100% ॿियो मिली वियो, त 100 पहिरियों हुयो, यानी उनजी 200% थी वई। चओ हरे राम। इहे लाभ थींदा आहिनि निष्काम निस्वार्थ भाव सां कर्म करण सां। उहे कर्म कॾहिं न बधिजंदा आहिनि, उहे बंधन में न ईंदा आहिनि। इहो ई त गीता जो ज्ञान आहे, कर्म करत होवे निह कर्म। कर्म में भॻवान बार 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 चयो आहे गीता में त हिकिड़ो फल जी इच्छा न हुजे, ॿियो दिखावो न हुजे, कर्म में आसक्ति न हुजे, दिलचस्पी न हुजे। चओ हरे राम। जीअं कंहिंजी सेवा में दिलचस्पी थी वई, भई असांजी हीअ सेवा आहे त असां उहा ई कयूं। चपल सेवा में दिलचस्पी आहे, ऐं उनखे चओसि पाणी भर त चवंदो असांखे न भरिणो आहे पाणी, असां हिलंदासीं न, न न, आसक्ति न हुजे, सेवा आहे न सेवा। चओ हरे राम। असांजी सेवा आहे, सुभाणे असांखे ॿी सेवा मिली वञे त असांखे सर झुकाए उहा बि सेवा करणु खपे, हा न। चओ जय श्री कृष्ण। त इन तरह सां जेको कर्मनि जी आसक्तिअ में बि नथो फासे, केवल लालच न आहे, फल जी इच्छा न आहे, और स्वार्थ बि न हुजे, दिखावो बि न हुजे। इहे सभु दुर्गुण अगरि कर्म मां निकिरी आहे, ऐं कर्म करण सां कंहिंजो बुरो न हुजे, अहिड़ो बि कर्म न करे, कर्म सां भलो थिए, शास्त्र सम्मत कर्म हुजे, एतिरी सी ॻाल्हि आहे। अहिड़ो कर्म कोई करे त उहो कर्म करे बि उन खां आजो थी वेंदो। जीअं खुरपी घुमंदी आहे सभिनी मसालनि में, चांवरनि में, पुलाव में, पर सवादु न वठंदी आहे, अधु कुझु खाई न वेंदी आहे, 2-3 गिरह वीचारी घुमाए फिराए सभु कुझु तव्हांखे ई ॾींदी आहे। हा, थोरो अगरि लॻी बि वञे हिकिड़ो त उनखे साफ़ करे कढी छॾींदा आहिनि। ईअं जीवन जीअणु खपे। चओ हरे राम। कर्म करत होवे निह कर्म, तिस बैसनो का निर्मल धर्म। इहो ई त गीता जो ज्ञान आहे। चओ जय श्री कृष्ण। सुनह प्रिया मेरे वचन, कहो कथा सत भाए। पतत पुनि संग लग तरें, आत्म राम सुनाए। भगवान चवनि था प्यारी 100 ॻाल्हियुनि जी हिकु ॻाल्हि मुंहिंजी ध्यानु ॾेई करे ॿुध। कहिड़ी? कि पतित पुनीत संग लग तरे। पापी भगत सां जुड़ी वञे त उनजो बि बेड़ो पार थींदो। भक्त त ॿुॾण वारो न आहे, भक्त त किरण वारो न आहे। अगरि संग थी वञे कंहिं संत महात्मा सां त उनजो निश्चित ई उद्धार थी वेंदो। प्रथम भगति संतन कर संगा। चओ हरे राम, हरे कृष्ण।
श्री नारायण स्वामी जी मां कथा कई बार ॿुधाई आहे, जाॾे बि नए शहर में वेंदो आहियां इहा कथा मां अक्सर ॿुधाईंदो आहियां। ॾाढी प्यारी कथा। संत नारायण स्वामी महाराज जे चरणनि में हिकु माण्हू किरी पियो, बाबा मां पापी गुनहगार आहियां, छा मुंहिंजो बि उद्धार थी थो सघे? न मूंखे पढ़ाई लिखाई ईंदी आहे, न मां वेद शास्त्र ॼाणा, न मां कोई सेवा कई आहे, न शुभ कर्म कयो आहे, न मूंखे ज्ञान आहे। रोअण लॻो। चवनि था तुंहिंजा ॻोढ़ा ई काफ़ी। पागल, भॻवान चतुराईअ सां, चालाकीअ सां, दिमाग़ सां, ज्ञान सां न मिलंदा आहिनि। भॻवान त इन सां ई मिलंदा आहिनि जंहिंसां तूं रोए थो, तोखे भॻवान जी प्यास आहे। अरे त प्रभु मां कुझु ॼाणा ई कोन, हेॾे आहे। उनखे वठी आहे हिकिड़े खूह में, हिकिड़ो कंकड़ ॾिनोसि नंढो, चई हिनखे खूह में विधई, काॾियो? चई साईं बुॾियो। नंढो सो कंकड़ बुॾियो, तरियो न? चईसि काॾो तरंदो पाणीअ में कंकड़। हिकु कमु कर, हे लोहे जो टुकड़ो खणी आ, इहो छा कयां? इहो बि विझां हिन में? चई हिन में न विझ, हिकिड़ी लकड़ी खणी आ, इन में लॻाए, उन में चिपकाई कंहिं तरीक़े सां। चई हाणे लकड़ी ठका करे न खूह में, लकड़ी खणी विधई खूह में। चई हाणे ॿुधाए नंढो कंकड़ काॾियो? चई महाराज बुॾियो। ऐं 5 किले जो लोहो? चई हीअ त तरे थो पियो। कीअं थो तरे? चई साईं तव्हां लकड़ीअ में उन में लॻायव, फिक्स कयोसीं, उन में चिपकी पियो थो, लकड़ीअ सां गॾु तरे थो। अरे भोला भाला, इहो ई तुंहिंजो जवाबु आहे सम्झ में? न महाराज मूंखे कुझु सम्झ में न आयो। चई प्यारा, जीअं लकड़ीअ सां हेॾो वॾो लोह लॻी वियो त उहो बि तरी वियो। हा, छाजे करे? लकड़ी तरण वारी आहे, लोह बुॾण वारो आहे। तरण वारीअ सां लॻो त उहो लोह बि तरी वियो। त अहिड़ी तरह सां जेके संत महात्मा भक्ति करण वारा, तरण वारा आहिनि, उन सां कोई पापीअ खां पापी लोह जहिड़ो बि तरी वञे, लॻी वञे, चिपकी पए, त उन जो बि बेड़ो पार थी वेंदो आहे, उहो बि तरी वेंदो आहे। त तूं कीअं न तरी वेंदे? तूं त सुठो माण्हू आहे। हा हा, उन ॾींहं खां उहो परम भक्त वैष्णव ठही वियो। इहो चइबो आहे कि क्षण भर बि सत्संग अजायो न वेंदो आहे। केवल 5 मिंट संतनि जो सत्संग कयईं, गॾु कयईं, साथ वरितईं, जीवन सुधरियो। 6 सुधरे सतसंगत पाए। बोलो संत भगवान।